अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों रस कमाल खान हाणे ॻोठ वारनि जे मथां ज़ुल्म कंदो, उहा त ॻोठ वारनि खे ख़बर पवंदी ऐं रस हाकिम खान हाणे अची ॻोठ जे मथां कब्ज़ो करे वेही रहंदो ऐं हाणे उनखे चवण वारो कोई बि कोन हूंदो ऐं रस हाकिम खान ऐं रस कमाल खान वञी हाणे रबन खे उते क़ैद में रखियो हुअऊं। उते हाणे वञी रबन खे ॻोल्हींदा छो जो उन्हनि खे ख़बर नाहे त रबन हुतां आज़ादु थी चुको आहे। हाणे वञी रबन खे उते ॻोल्हे इहो ई चवंदा त असां उते रबन खे मारियूं, पर इहा ख़्वाहिश उन्हनि जी पूरी कोन थींदी ऐं रबन हुतां निकिरी चुको आहे। हाणे उन्हनि खे ख़बर पवंदी ऐं हाणे ओठो ऐं रबन हाणे ई होश मां टिड़ी पवंदा ऐं हाणे हिननि खे टांडा ॾींदा रस हाकिम खान ऐं रस कमाल खान। हाणे रबन मां होश मां निकिरी चुको आहे। हाणे रस हाकिम खान ऐं रस कमाल खान खे लिकण जी जॻह कोन मिलंदो ऐं हाणे रब हिन जे लाशनि मथां ढेर लॻाए छॾींदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।